सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ हाउसिंग सोसाइटी जे मुस्तफ़ी सेक्रेटरी करप्ट उस्मान बुट पारां गैर कानूनी जर्नल बॉडी मीटिंग जी कॉल। सोसाइटी रहवासियन पारां हिन बेज़मीर ऐं अयाश फयाज़ बुट खे आख़िरी भेरो वार्निंग। सिंध यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ हाउसिंग सोसाइटी जे मुस्तफ़ी थियल सेक्रेटरी उस्मान बुट पारां एम्प्लॉइज़ हाउसिंग सोसाइटी जे बाइलाज़ ख़िलाफ़ सदर जी मंज़ूरीअ खां सवाइ मीटिंग घुराई वई, जॾहिं त ताज़ो ई हिन हिकु वॾी रक़म पिणु सोसाइटीअ जे अकाउंट मां कैश कराई आहे। सोसाइटीअ जे पाणीअ जी टैंकर माफ़िया उस्मान बुट करप्शन जो बेताज बादशाह रूटीन जो पाणी हलाइण लाइ बि सोसाइटी मकीननि खां पैसा तलब करे पंहिंजा पेट भरिया आहिनि ऐं संदसि चवण त सोसाइटी वारनि वटि हूअं बि हराम जो पैसो आहे जंहिं मां बंगला ठाहिराया अथनि। जेकॾहिं पाणीअ जी मद में टैंकर मां मूं चंद रुपया खाधा त छा थियो? जेडीयू न्यूज़ ते संदसि करप्शन जी रिपोर्ट हलण बाद सोसाइटी रहंदड़नि लाइ रूटीन जो पाणी खोलियो वियो आहे, पर हिन वक़्तु जनरल बॉडीअ जी मीटिंग जो ड्रामो ताज़ो ई चेक कैश करायल जे हिसे पती लाइ कोठायल हुई। इंसाफ़ ॾींदड़ इदारा पिणु नाइंसाफ़ीअ जे आला मक़ाम ते आहिनि, त पोइ असांजे मुआशिरे में मज़लूम खे इंसाफ़ आख़िर केरु ॾींदो या सिर्फ़ हक़ न घुरूं कंहिं मोजिज़े जो इंतज़ार करियूं? जेडीयू न्यूज़ हिन करप्ट उस्मान बुट ऐं मुस्तफ़ी थियल ॿियनि बदमाशनि खे आख़िरी भेरो मुतला करे थी त जेकॾहिं हुन सोसाइटी मामलात मां हथ न कढिया ऐं सोसाइटी जे इंतज़ाम खे ख़राब करण ऐं जनरल बॉडीअ जी मीटिंग जहिड़ा ड्रामा बंदि न कया त ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन हिन करप्ट फयाज़ बुट ते बाक़ाइदा कानूनी कार्रवाई कंदी ऐं करप्शन जो पैसो सोसाइटी में वापसि ॾियारण लाइ सोसाइटीअ जे मकीननि जी सहियुनि सां ॾिनल दरख़्वास्त ते सख़्त कार्रवाई कंदी। इरमनाज़, जेडीयू न्यूज़, हैदराबाद।